बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी 12 किताब जे हवाले सां यानी सिंधी ईसी किताब जे हवाले सां अव्हां सां सबक़ 23 डिस्कस कंदासीं। यानी सबक़ 23 सिखंदासीं। उन में छा सिखंदासीं, उन्हनि में आवाज़ कहिड़ा आहिनि, उन्हनि में अखर कहिड़ा इस्तेमालु थींदा आहिनि ऐं इन्हनि खां अलावा इहे अखर मिली करे कीअं उहे अल्फाज़ ठाहींदा आहिनि, इहो असां अॼु मुकमल तौर ते सम्झी सघंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं वक़्त ते पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। सो हलूं था पंहिंजे क्लास जे तरफ़। सबक़ 23 में जेको असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे उहो आहे सीन ज़बर स, जे वाजो, सॼो, पे ज़बर प, नून पेशो न, पन यानी सॼो पन। उन खां पोइ अचे थो अलिफ ज़बर अ, धाल पेशो ध, अध, पे ज़बर प, नून पेशो न, पन, अध, पन। वरी लफ़्ज़ अचे थो पे ज़बर प, नून ज़बर न, पन, जीम वाजो, ज़ाल ज़बर ज़, रे वारो ज़रो, पन जो ज़रो। उन खां पोइ वरी अॻिते लफ़्ज़ अचे थो साॻियो ई ज़रो यानी ज़ाल ज़बर ज़, रे वारो ज़रो। उन खां पोइ जेके सबक़ खां हेठि कुझु अल्फाज़ हूंदा आहिनि उन्हनि में जीअं मीम अलिफ मा, अल्फा ओ, माओ, मीम ज़ेरे में, ठे वाठो, मिठो, अलमंद आ, हये हे आहे, माओ मिठो आहे। मीम अलिफ मा, अल्फिए ए, माए, जीम वाजो, माए जो, ज़ाल ज़बर ज़, रे वारो ज़रो, वाव ज़बर व, ठे पेशो ठो, वठ, माए जो ज़रो वठ। पे ज़बर प, नून पेशो न, पन, सीन अलिफ सा, अल्फा ओ, साओ, अलमद आ, हये हे आहे, पन साओ आहे। पे ज़बर प, नून ज़बर न, पन, जीम वाजो यानी पन जो, अलिफ ज़बर अ, धाल पेशो ध, अध, खे ज़बर ख, णुण पेशो ण, खण, पन जो अध खण। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।